इशराक कंदासीं ब्रेकिंग न्यूज़ सां। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान खे 48 कलाकनि जो अल्टीमेटम ॾेई छॾियो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त मुआहिदो न थियो त ईरान ते क़यामत बर्पा करे छॾींदासीं। अमरीकी सदर जो वधीक चवणु आहे त ईरान वटि वक़्तु ख़तमु थी रहियो आहे। दोज़ख जी बाहि नाज़िल थियण खां अॻु ईरान वटि 48 कलाकनि जो वक़्तु आहे। इंतहाई अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान खे 48 कलाकनि जो अल्टीमेटम ॾेई छॾियो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान खे 48 कलाकनि जो अल्टीमेटम ॾेई छॾियो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त मुआहिदो न थियो त ईरान ते क़यामत बर्पा करे छॾींदासीं। अमरीकी सदर जो वधीक चवणु आहे त ईरान वटि वक़्तु ख़तमु थी रहियो आहे। दोज़ख जी बाहि नाज़िल थियण खां अॻु ईरान वटि 48 कलाकनि जो वक़्तु आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान खे 48 कलाकनि जो अल्टीमेटम ॾेई छॾियो आहे। अहम अपडेट्स अवां सां शेयर कयूं पिया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान खे 48 कलाकनि जो अल्टीमेटम ॾेई छॾियो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त मुआहिदो न थियो त ईरान ते क़यामत बर्पा करे छॾींदासीं। अमरीकी सदर जो वधीक चवणु आहे त ईरान वटि वक़्तु ख़तमु थी रहियो आहे। दोज़ख जी बाहि नाज़िल थियण खां अॻु ईरान वटि 48 कलाकनि जो वक़्तु आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान खे 48 कलाकनि जो अल्टीमेटम ॾेई छॾियो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त मुआहिदो न थियो त ईरान ते क़यामत बर्पा करे छॾींदासीं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो वधीक चवणु आहे त ईरान वटि वक़्तु ख़तमु थी रहियो आहे। दोज़ख जी बाहि नाज़िल थियण खां अॻु ईरान वटि 48 कलाकनि जो वक़्तु आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान खे 48 कलाकनि जो अल्टीमेटम ॾेई छॾियो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त मुआहिदो न थियो त ईरान ते क़यामत बर्पा करे छॾींदासीं। अमरीकी सदर जो वधीक चवणु आहे त ईरान वटि वक़्तु ख़तमु थी रहियो आहे। दोज़ख जी बाहि नाज़िल थियण खां अॻु ईरान वटि 48 कलाकनि जो वक़्तु आहे।